सिंध हुकूमत तरफ़ां गवर्नमेंट स्कूलों में स्टूडेंट के वैक्सीनेशन कराने के हवाले से DC हाई स्कूल में तकरीब मुनक़िद कई वई। स्कूल जा ॿार आहिनि 9 खां 12 ताईं उन्हनि जी वैक्सीनेशन जो अमल जारी थी वियो आहे। उन खां पहिरियां तव्हांखे ख़बर हूंदी छो जो हिन ख़तरनाक वायरस जे करे असांजो जेको स्कूल एजुकेशन जो सॼो पढ़ाई जो अमल हुयो उहो मुअतिल रहियो, पर हाणे छो जो इनखे रीस्टार्ट कयो वियो आहे त असां चऊं था त असांजा ॿार महफ़ूज़ हुजनि। उन जे करे छो जो ॿार तव्हांखे ख़बर आहे त असांजो मुस्तक़बिल आहिनि, उन जे करे ई इहो इनिशिएटिव वठी वैक्सीनेशन जो अमल स्टार्ट थियो आहे। उन तहत शहीद बेनज़ीराबाद में अॼु असां उनजो इफ़्तिताह कयो आहे। ऐं लकी आहिनि असांजा ही ॿार नौजवान असर जंहिंखे अॼु ही जेका फाइज़र जी वैक्सीन थिए पई। मूंखे उमेद आहे त स्कूल जे एजुकेशन डिपार्टमेंट खां ऐं पेरेंट्स खां त असां सां हेल्थ डिपार्टमेंट सां वधि खां वधि इन जो वैक्सीन प्रोग्राम में सहकार कंदा। ख़ुशी महसूस थिए थी त हीअ जेका असांजी 6 ॾींहंनि जी मुहिम शुरू थी आहे अॼु खां 6 ॾींहंनि जे लाइ, त असांजा जेके 9 खां वठी 12 ताईं स्टूडेंट्स आहिनि उन में असांजा उन्हनि ॿारनि खे हीअ वैक्सीन लॻंदी ऐं इहो असांजे फ्यूचर जा जेके आहिनि से नौनिहार आहिनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद हिन जो इफ़्तिताह करण जो चवणु आहे त ही ॿार जेके आहिनि असांजो मुस्तक़बिल आहिनि ऐं उन्हनि जी हयाती खे महफ़ूज़ करणु असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। कैमरामैन रफ़ा कतारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि के लिए सिंध TV न्यूज़ नवाज़।